इते तव्हांखे ॿुधायूं त चक भरिसां ॻोठ सुल्तान कमलाणी में मुबैना कारहें इल्ज़ाम हेठि ॿिटो क़तल थियो आहे। नौजवान गोहर कमलाणी नवाब कमलाणी के कार इल्ज़ाम मढ़े क़तल किया वियो आहे। वाक़े बाद मक़तूल नौजवान ऐं नारी जे वारसनि हिक ॿिए ते फायरिंग कई। हिक भेरो ॿीहर तव्हांखे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। चक भरिसां ॻोठ सुल्तान कमलाणी में मुबैना कारहें इल्ज़ाम हेठि ॿिटो क़तल थियो आहे। नौजवान गोहर कमलाणी नवाब कमलाणी के कारहें इल्ज़ाम मढ़े क़तल किया वियो। वाक़े बाद मक़तूल नौजवान नारीअ जे वारसनि जी हिक ॿिए ते फायरिंग। हिक भेरो ॿीहर तव्हांखे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। चक भरिसां ॻोठ सुल्तान कमलाणी में मुबैना कारहें इल्ज़ाम हेठि ॿिटो क़तल थियो आहे। हिक भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर करे आहियूं। चक भरिसां ॻोठ सुल्तान कमलाणी में मुबैना कारहें इल्ज़ाम हेठि ॿिटो क़तल कयो वियो आहे। नौजवान गौहर कमलाणी नवाब कमलाणीअ खे कारहें इल्ज़ाम मड़ी क़तल कयो वियो। वाक़े बाद मक़तूल नौजवान ऐं नारीअ जे वारसनि जी हिक ॿिए ते फायरिंग जारी आहे। चक भरिसां सुल्तान ॻोठ कमलाणी में मुबैना कारहें इल्ज़ाम हेठि ॿिटो क़तल थियो आहे।